सिंध जे धरती हमेशा फनकारनि गुलकारनि ऐं शाइरनि खे जनम ॾिनो आहे। हिन धरतीअ तां अहिड़ा आवाज़ उभरिया जेके सदियुनि ताईं माण्हुनि जे दिलनि में गुंजंदा रहनि था। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे सजाद ऐं अॼु अव्हांखे माई वसाईअ जी कहाणी ॿुधाईंदसि। उन्हनि मां ई सोनारी आवाज़नि मां हिकु हुई माई अलाह वसाई, हिकु अहिड़ो आवाज़ जेको सिंधी लोक ऐं मौसीक़ीअ खे नओं रंग ॾिनो। हिकु अहिड़ी फनकार जंहिं पंहिंजे आवाज़ सां माण्हुनि जे दिलनि में मोहबत ऐं दर्द रुहानियत जा अहसास पैदा कया। सिंध जी अज़ीम लोक गुलकार माई अलाह वसाईअ जी ज़िंदगी ऐं जिदोजहद सफ़र बाबति कीअं शुरू थी। माई अलाह वसाई 1920 वारे ॾहाके में सिंध जे ज़िले सिजावल में पैदा थी। उन वक़्तु सिंध जा ॻोठ सादा ऐं रवायती ऐं सकाफ़ती रंगनि सां भरपूर ऐं मौसीक़ीअ ॿे माण्हुनि जी रोज़मर्रा ज़िंदगीअ जो हिसो हुई। हूअ नंढपिण खां ई माई अलाह वसाई खे ॻाइण जो शौक़ु हुओ। हूअ जॾहिं घरनि में या ॻोठ जे मेलनि में ॻाईंदी हुई त माण्हू हैरान थी वेंदा हुआ, छो त संदसि आवाज़ में कुदरती मेठाज हुओ। उन दौर में औरतुनि लाइ ॻाइणु एतिरो आसान न हुओ, पर पंहिंजी हिमत ऐं शौक़ सां मौसीक़ीअ खे पंहिंजी ज़िंदगी में हिसो बणायो। वक़्तु गुज़रण सां गॾु माई अलाह वसाई जो आवाज़ वधीक पुख़्तो थींदो वियो। जल्दी ई संदसि आवाज़ रेडियो पाकिस्तान हैदराबाद ताईं पहुतो। उन दौर में रेडियो तमामु अहम मीडिया हुओ, जिथां फनकारनि मशहूर थींदा हुआ। जॾहिं माई अलाह वसाईअ जा गीत रेडियो तां निशर थियण शुरू थिया त माण्हू वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआ। संदसि ॻाइण जो अंदाज़ सादो, दिलकश ऐं रवायती सिंधी रंगनि सां भरपूर हूंदो हुओ। माई अलाह वसाई सिंधी लोक ऐं मौसीक़ी ऐं सूफ़ियाना कलाम ॻाइण महारत रखंदड़ हुई। हू अक्सर करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जा कलाम ॻाईंदी हुई। संदसि आवाज़ में अहिड़ी सादगी ऐं दर्द हुओ जो ॿुधंदड़नि खे लॻंदो हुओ ॼण को संदसि दिलि ॻाल्हि करे रही हुजे। हिन जा गीत आम माण्हू जी ज़िंदगी, मोहबत ऐं जुदाई ऐं रुहानियत जा अक्स पेश कंदा हुआ। उहो ई सबबु आहे जो संदसि आवाज़ सिंध जे माण्हुनि लाइ इंतिहाई महबूब बणिजी वियो। माई अलाह वसाईअ जा गीत सिर्फ़ रेडियो पर बाद में पाकिस्तान टेलीविज़न तां बि निशर थियण लॻा। PTI टीवीअ ते अचण खां पोइ संदसि शोहरत वधीक वधी वई ऐं सिंध जे हर शहर ॻोठ में माण्हू संदसि गीत ॿुधंदा हुआ। हूअ सिंधी सकाफ़त ऐं मौसीक़ीअ जी सॼी नुमाइंदा बणिजी विया हुआ। माई अलाह वसाईअ जे फ़न ऐं ख़िदमतुनि खे साराईंदड़ खेसि केतिरा ई एज़ाज़ पिणु ॾिना विया। पाकिस्तान हुकूमत तरफ़ां खेसि तगमो इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। उन खां अलावा खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह एवार्ड पिणु मिलिया। उहे एज़ाज़ संदसि फ़न ऐं सिंधी मौसीक़ीअ लाइ कयल ख़िदमतुनि जी सुञाणप आहे।
वो 29 अप्रैल 2003 में माई अल्लाह वसाई हिन दुनिया मां लाडाणो करे वई, पर संदसि आवाज़ अॼु बि ज़िंदा आहे। संदसि ॻायल गीत अॼु बि रेडियो, टीवी, सोशल मीडिया ते माण्हू ॿुधनि था, पर हूअ सिंधी मौसीक़ीअ जी तारीख़ हमेशह यादि रखे थी। माई अल्लाह वसाई सिर्फ़ हिकु गुलूकार न हुई, पर सिंध जी सकाफ़त ऐं मौसीक़ी रवायतुनि के संदसि आवाज़ में जी नुमाइंदी हुई। सिंध जी आवाज़ सिंध धरतीअ जो आवाज़ हुओ। अहिड़नि ई आवाज़ कॾहिं ख़तमु न आहिनि थींदा, उहे हमेशह माण्हुनि जी दिलनि में जेरा रहंदा आहिनि। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे, माई अल्लाह वसाईअ जो कहिड़ो कलाम तव्हांखे पसंदि आहे त उहो कमेंट में ज़रूरु कजो। वीडियो को लाइक ऐं सब्सक्राइब कमेंट ज़रूरु कजो, ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कजो।